सवाल जो जवाब ॾे। वफ़ा इहो माण्हू जेके शाइर थींदा आहिनि या वरी ॻाइणा सिंगर थींदा आहिनि, मां ॿुधो आहे त इश्क मां टुटंदा आहिनि त पोइ थींदा आहिनि। हा ॾिसो, जंहिं माण्हू इश्क न कयो आहे उहो सिर्फ़ु माण्हू आहे, इंसान न आहे। जॾहिं को इंसान थियणो आहे त पोइ हुनखे इश्क ज़रूरु करिणो आहे, ऐं टुटणो ई इश्क जी मंज़िल आहे। वाह रे वाह, वाह रे वाह। टुटणो माना इश्क जी मंज़िल आहे। वाह रे वाह। टुटल आहीं माना टुटो तूं आहीं या धोखो मिलियो अथई? न, धोखो न थियो आहे, ऐं कुझु हालात ऐं कुझु कमियूं कोताहियूं, इनखे धोखो न थियो। इहा शइ जेसि ताईं हलणी हुई हली न साईं। माना तोखे का उन खां गिला या शिकायत न आहे? न न, कॾहिं बि सही कलाम थी वञे। कलाम थी वञे। अॼु बि प्यार करींदो माना? कुझु ॾींहं पहिरियों मां फेसबुक ते तुंहिंजी ॻाल्हि ॾिठी। बिल्कुलु, ऐं मोहबत जंहिं ॼाणे छॾीसीं उन ॼाणे त ईअं सम्झो त खाते मां ई निकिरी वियासीं। हा साईं, भला हिन खाते में इन था थियूं को कलाम थी वञे। कलाम अॼु अलाह साईं तोखे गलो वाह जो ॾिनो। महिरबानी आहे। कलाम अॼु एॾा साईं महबूब खे यादि था कयूं। ठीकु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां मां त हीअ शाइरी मीर अली नवाज़ नाज़ जेके वाली रियासत खैरपुर जा वाली हुया, जी जी जी, उन्हनि जी शाइरी आहे। वाह। ऐं मां कोशिशि कयां थो वाह, त तव्हांखे ॿुधायां। निभाए वेंदो साईं। वाह वाह। तुझी रमज़ में छा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे, तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो, इक़रार बि आहे इनकार बि आहे, तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां, हुस्न तजला नूर चवां या शम्सो कमर मखमूर चवां, सुन बुलबुल जी फरियाद तू, जिते गुल भी आ तते खार भी आ, तुझी रमज़ सुना मां छा सम्झां, तू दूर रहीं बेनियाज़ मौला, सुन फरियाद जो आवाज़ मौला, दूर रहीं बेनियाज़ मौला, सुन फरियाद जो आवाज़ मौला, हिन बेगुनाह जे मारण लाइ तिखो तीर बि आहे तलवार बि आहे, तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां, साईं दौलत ज़र जी नखाश मूंखे कुमेरो वफ़ा जो आया ग़ुलाम, हिन सारे जहान में नाज़ फ़क़ीर ज़रदार बि आहे नादार बि आहे, तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे, तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो, इक़रार बि आहे इनकार बि आहे, तुंहिंजी रमज़ सुणा मां छा सम्झां। वाह वाह। अब इहो वफ़ा इहो थोरो हिते क्लियर कजे, तुंहिंजो उस्ताद केरु आहे इन ॻाइण माना सिंगिंग में? सर मूं ते असरु उस्ताद ग़ुलाम अली संदीली जो रहियो आहे, उन सां घणो गॾु रहियो आहियां, उनजो मूं ते वॾो असरु रहियो ऐं कुझु शयूं हुन सेखारियूं बि। एजाज़ बड़ो साहिबु हिन शइ जो गवाह बि आहे, तव्हां बि आहियो जॾहिं हलंदा हुआ ख़ान साहिबु जी जी तॾहिं ॿुधंदा हुआसीं। बाक़ी बिल्कुलु सही आहे। अच्छा, पोइ माना हिन फील्ड में न वरी एक्टिंग में छो लियो आहे? ॻाइण जो शौक़ु मूंखे एक्टिंग खां पोइ थियो। ॻाइण जो शौक़ु एक्टिंग खां पोइ थियो। तव्हांखे ॻाइण जो शौक़ु न थियो? सर मूंखे मुंहिंजी शौक़िया थियो हुयो, पर मां ॾिठो त मुंहिंजे वस जी ॻाल्हि। हलो हिन ॻाल्हि ते ख़तमु था कयूं।